नाज़रीन न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची में खबर ॾींदा हलूं त चिड़ियाघर में हिकु औरत ओचितो पंहिंजे 3 सालनि जी धीउ खे रिछ अॻियां उछलाए छॾियो। अहिड़ो वाक़ियो उज़्बेकिस्तान गादी वारे हंधि ताशकंद जे हिकु चिड़ियाघर में पेश आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त मथे मौजूद माण्हू रिछ खे ॾिसी रहिया आहिनि ऐं रिछ 16 फुट हेठि मौजूद आहे। इन दौरान हिकु औरत पंहिंजे 3 सालनि जी धीउ खे अचानक हेठि उछलाए थी, जॾहिं त चिड़ियाघर जो अमलो फौरी तौर ते वाड़ी खे बचाइण लाइ रिछ जे पिंजरे जे अंदरि दाख़िल थींदो आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि ॿारड़ी खे रिछ ॾिसी हिक तरफ़ वेंदो आहे ऐं कुझु देर खां पोइ ॿारड़ी खे सूंघे ऐं पोइ मुंहुं फेरे ॿिए तरफ़ हलियो वेंदो आहे। इन मौक़े ते अमले जा 5 ॼणा रिछ खे बेलाए हिकु कमरे तरफ़ वठी वेंदा आहिनि ऐं हिकु एहलकार फौरी तौर ते ॿारड़ी खे खणी ईंदो आहे। ॿारड़ी मथां हेठि किरण सबबि मथे में धक लॻण सबबि ज़ख़्मी आहे, जंहिंखे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। औरत खे गिरफ्तार कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।